मीर शहदाद टालपुर 12वीं सदी ईस्वी में कलोड़नि जे बादशाही में हिकु अहम फ़ौजी कमांडर थी गुज़रियो आहे। संदसि पुटु मीर चाकर टालपुर बि कलोड़नि जो फ़ौजी कमांडर हुयो। मीर शहदाद टालपुर शहदादपुर नाले शहर बि अॾायो, जंहिंखे हिन तालीम, वापार ऐं ज़राअत जो मर्कज़ बणायो। जॾहिं त संदसि पुटु मीर चाकर टालपुर शाहपुर चाकर नाले शहर अॾायो। मीर शहदाद जा कुबा नाले क़ब्रिस्तान शाहपुर चाकर लॻ वाक़िअ आहे। इन क़ब्रिस्तान में मीर शहदाद टालपुर, संदसि पुटु मीर चाकर टालपुर ऐं कुटुंब जा ॿिया घरभाती आरामी आहिनि। मीर शहदाद टालपुर जा कुबा नाले क़ब्रिस्तान सिंध जे मशहूरु क़दीम माॻनि मां हिकु क़दीम माॻ आहे। मीर शहदाद टालपुर 1734 में वफ़ात कई ऐं हिन जे चइनि पुटनि मां वॾो पुटु जाम निदो ईरान जे शहर मशहद में वफ़ात कई। जॾहिं त हिकु ॿियो पुटु मीर चाकर टालपुर जेको कलोड़नि जो मशहूरु जनरल हो, उन शाहपुर चाकर नाले शहर बि अॾायो हो ऐं उहो बि इन मीर शहदाद जे कुबन नाले क़ब्रिस्तान में मदफून आहे। ऐं मीर शहदाद जे वफ़ात खां पोइ संदसि ख़ानदान खुदाबाद मुंतक़िल थियो, जेको कलोड़नि जो अहम तख़्तगाह हुयो। जॾहिं त मीर चाकर टालपुर जे फर्ज़ंद मीर सोहराब ख़ान खैरपुर मीरस नाले शहर अॾायो, जिते उन टालपुरनि जी बादशाहत क़ाइमु कई। ऐं मीर शहदाद जा कुबा हिन वक़्तु ज़ुबून हाली जो शिकार आहिनि। सिंध जे तारीख़ी माॻनि वारो खातो अघूर निंड पियल आहे। हीउ तारीख़ी विरसो घिम, गर्मी, बरसातुनि ऐं तूफ़ाननि जी बेरहमी जे वर चढ़ियल आहे। बिना देर हिन तारीख़ी माॻ जी वाहर करे ऐं सिंध में अहिड़नि तारीख़ी माॻनि ताईं सियाहनि खे पहुचण लाइ दिलचस्पी क़ाइमु कनि ऐं सहूलियतूं फ़राहम कनि त जीअं सिंध में मक़ामी सियाहत सां गॾु परॾेही सियाहत खे बि हथी वठाए सघिजे। ज़ुल्फ़कार वाऊचो, लीडर TV, कराची।